मेहमान भी घणा आयल आहिनि सिंधी जंहिंखे चऊं था असां हिते चवंदा सिंधी मां चयो आहियूं त सभई सिंधी ओ धाड़ो हणी यार मुंहिंजी दिल फुरे वे मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे ओ मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे धाड़ो हणी यार मुंहिंजी दिल फुरे वे मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे ओ 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 धाड़ो हणी यार मुंहिंजी दिल फुरे वे मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे ओ मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे ओ धाड़ो हणी यार मुंहिंजी दिल फुरे वे मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे ओ मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे धाड़ो हणी यार मेवे जी फरमाइश 1000 रुपयो इनाम ताड़ियूं थी वञनि ताड़ियूं दोस्तों ओ गाढ़ो विस पातल तोखे मुंह ते निकाहो मिठा महबूब तुंहिंजे हथ में गुलाब हो गाढ़ो विस पातल तुंहिंजे मुंह ते निकाहो मिठा महबूब तुंहिंजे हथ में गुलाब हो हथ में गुलाब करे तरकीब इहा डल फुरे वे मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे ओ मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे देवराज घोट जे तरफ़ां 1000 रुपयो इनाम ओ धाड़ो हणी यार मुंहिंजी दिल फुरे वे मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे ओ मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे लाइट अचे था भले लाइट थोड़ी